दोस्तों अॼु जी अपडेट आहे ख़ासि करे मूसा जे बारे में, यानी लाला रफ़ीक ज़ऊर साहब जो नओं कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे। इन जी हिकु बहितरीनु अपडेट्स तव्हांखे ॾींदुसि। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं। दोस्तों काफ़ी कमेंट्स ईंदा रहंदा आहिनि दोस्तनि जा, यार लाला रफ़ीक ज़ऊर उर्फ़ मूसा जो ड्रामो कॾहिं ईंदो, छो नथो अचे। ऐं इन जे बारे में हज़ारे कमेंट्स ईंदा आहिनि फेसबुक पेज ते, असांजे यूट्यूब चैनल ते, यानी सोशल मीडिया जिते किथे असांजे जेका प्लेटफॉर्म आहिनि सभिनी ते लाला रफ़ीक जे बारे में कॉमेंट ईंदा आहिनि त भवन तकरार ड्रामे खां पोइ कोई अहिड़ो ड्रामो न आहे शूट कयो, छाजे करे। ऐं दोस्तनि खे मां काफ़ी ऐसो ॿुधायो बि हो त बाबा हू हिकु टीचर माण्हू आहे, पंहिंजी जेको आहे न ड्यूटी ते हूंदो आहे ऐं शौक़िया तौरु ड्रामा शूट कराईंदो आहे। बहरहाल काफ़ी दोस्तनि खां हाणे मां इहो सुवालु पुछंदुसि, छा वाक़ई तव्हांखे लाला रफ़ीक ज़ऊर साहब जो एॾो इंतज़ारु आहे नए ड्रामे जो, या हू नए कंहिं ड्रामे में एंट्री हणे, त कमेंट सेक्शन में तव्हां लिखो ऐं ॿुधायो त लाला रफ़ीक नए ड्रामे में अचणु खपे। ऐं जेको आहे नए ड्रामे जी जेका बि तव्हांखे ख़्वाहिश आहे कमेंट सेक्शन में लिखो त असां अॻिते शेयर कंदासीं। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे जेका बि तव्हांजी लाला रफ़ीक जे बारे में ख़्वाहिश रखो था ऐं कमेंट सेक्शन जे ज़रिए लाइक जे ज़रिए आगाह कंदा ऐं नए ड्रामे जी ॻाल्हि बि कंदा।